हाँ रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। पाण अॼु गुजरात मां सिंधु सभ्यता सां लाॻापियल माॻ ढोलावीरा बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। गुजरात, कच्छ ऐं काठियावाड़ जे इलाइक़नि जा सिंधु माथिरी जी सभ्यता वारे दौर खां वठी केतिरनि ई सदियुनि ताईं सिंध सां सियासी, सक़ाफ़ती ऐं लिसानी लाॻापा मौजूदु रहिया आहिनि। जेकॾहिं ईअं चइजे त गुजरात, कच्छ, काठियावाड़ ऐं सिंध हिक ॿिए जा भाइर या भेनरूं रहिया आहिनि त उन में को बि वाधाउ न थींदो। गुजरात, कच्छ ऐं काठियावाड़ जूं ॿोलियूं सिंधी ॿोलीअ जूं भेनरूं रहियूं आहिनि ऐं उन्हनि लिसानी लाॻापनि में कॾहिं बि सरहदूं हायल न रहियूं आहिनि। अॼु पाण गुजरात मां सिंधु सभ्यता जे अहम माॻ ढोलावीरा बाबति ॻाल्हि ॿोल खां अॻु भाउरनि ऐं भेनरुनि खे गुज़ारिश कंदुसि त हू असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि त जीअं पंहिंजो राब्तो जारी रही सघे। ढोलावीरा सिंधु सभ्यता जे शहरी तमदन सां वास्तो रखंदड़ क़दीम माॻ आहे जेको भारतीय रियासत गुजरात जे कच्छ ज़िले में वाक़िअ आहे। ही क़दीम माॻ 250 एकड़नि ते फैलियल आहे। ही माॻ इंडियन आर्कियालॉजी जे माहिर G.P. जोशी 1967 धारे ॻोल्हे लधो, जंहिंजी खोटराई आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया तरफ़ां 1990 ऐं बाद में 2005 धारे कराई वई। ही माॻ मोहनजोदड़ो ऐं हड़ापा वांगुरु सिंधु सभ्यता जे 8 वॾनि माॻनि में शामिल आहे। हिन माॻ तां सोन, ट्रामे ऐं चांदीअ जा ज़ेवर, मोहरूं, रांदीका ऐं ॿियूं शयूं मिलियूं आहिनि। जॾहिं त ही शहर बि मोहनजोदड़ो वांगुरु शहरी रिथाबंदी जो आला मिसाल आहे। ही माॻ सिंधु सभ्यता जे दौर जे रहवासियुनि जो वापारी मर्कज़ हुयो, जितां परॾेह सां वापारु कयो वेंदो हो। हिन माॻ तां मिलियल हिकु पाणी जो हौज़ या तलाउ ख़ासि अहमियत लाइक़ु आहे, जंहिंखे क़दीम आसारनि जा माहिर मोहनजोदड़ो मां मिलियल हौज़ खां वॾो करार ॾियनि था। जॾहिं त इहो तलाउ मोहनजोदड़ो मां मिलियल पाणी जे हौज़ सां मुशाबत रखंदड़ आहे। तलाउ या हौज़ में हेठि लहण लाइ ॾाका ठहियल आहिनि। हिन तलाउ जी वेकर 96 फुट आहे, जॾहिं त ड्रेग 73 फुट ऐं ऊंधाई 32 फुट खां वधीक आहे। माहिरनि मूजिबि इन तलाउ में पाणी ज़ख़ीरो कयो वेंदो हो, साॻी तरह जीअं मोहनजोदड़ो में ठहियल तलाउ में पाणी ज़ख़ीरो करे शहरी इस्तेमालु कंदा हुया। महिरबानी।